प्यारा बारो बाजी गुलबानू जी तरफा तवा सबनी के बलिकार तवा बुधी रहा आयो दिलचस्प अखाणियों। अचो त अज जी अखाणी बुधू ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। विञाल पुट लुका 15 बाब। खुदा जो बेहद प्यार। पी धरी वट घणो उदास बीठो आहे। कुछ ॾींहं अॻु हुन जो नंढो पुट उन्ही खे छॾे वियो। हू किथे हलियो वियो आहे। हू पंहिंजी जायदाद जो हिसो पण वठी वियो आहे। हुन हिकु भेरे पर वापस नज़र न कई। पीउ हुन सां घणो प्यार कंदो हो। हुन जो पुट किथे हूंदो, हू कीअं हूंदो। ईअं त हू ख़ुशि नज़र आयो पे। हुन वटि तमामु घणा पैसा हुआ, घणा ई दोस्त हुआ। हू हिकु जशन खे छॾे ॿिए जशन में वेंदो हो। हू ख़ुशी मल्हाईंदो, खिलंदो ऐं नशो बि कंदो हो। हू अहिड़ा बि कम कंदो हो जंहिंजी हुनखे ख़बर बि हुई त ग़लति आहिनि। हू माण्हू जी रश में रहण पसंदि कंदो हो। जल्द ई हुन जो समूरो पैसो ख़तम थी वियो ऐं हुन जा दोस्त बि उन्ही खे छॾे विया। उन वटि नौकरी न हुअण हिकु वॾो मसलो हो। नेठि उन्ही खे हिकु हारी वटि कमु मिलियो। सुअरनि खे खाधो खाराइण हिकु इंतहाई ख़राब नौकरी जेका हुनखे करणी पई। उन्ही जे पेट में आवाज़ अचण लॻा ऐं हुन खे सुअरनि जो खाधो खाइणो पियो। पर उन्ही खे हिन जी मोकल कान हुई। हू बुखियो हो ऐं हुन जा कपिड़ा फाटल हुआ ऐं हू धप कंदड़ सुअरनि जे भर में वेठो ऐं अफ़सोस करण लॻो। हुन जो पीउ हुन सां प्यार कंदो हो। छा हुन उन ॻाल्हि जे बारे में सोच कई हूंदी? हू ओचितो उथियो ऐं हुन फ़ैसिलो कयो। हुन चयो, आऊं घर वेंदसि ऐं आऊं पंहिंजे पीउ खे चवंदसि मूंखे माफ़ करियो। मूं अव्हां जो ॾोह कयो आहे ऐं मूं पंहिंजो रस्तो वरितो। वाकई हू हिन ॻाल्हि खे पंहिंजे पीउ साम्हूं क़बूल करण थो चाहे। अव्हां उन ॻाल्हि जी सोच कयो। जॾहिं पुट परे हुओ, पंहिंजे पीउ जे घर सां तमामु परे, तॾहिं बि हुन जे पीउ उन्ही खे ॾिसी वरितो। हू पंहिंजे पुट सां प्यार कंदो हो ऐं ढोड़ी उन्ही सां मिलण वियो। उन खां अॻु जो पुट कुझु चवे हा। पीउ उन्ही खे भाकुर पाती ऐं उन्ही खे चुमियो। हुन ॾाढी ख़ुशी सां नौकरनि खे सॾियो ऐं हुननि खे चयो, जल्दी वञो ऐं साफ़ कपिड़ा खणी अचो। हिकु मुंडी ऐं जूती बि। हिकु दावत तयारु करियो। पाण जशन मल्हाईंदासूं। छो जो मुंहिंजो पुटु हिते आहे। हू मौत जे मुंहं में हलियो वियो पर जहिड़ो बची वियो आहे। हू गुम थी वियो ऐं वापसि मिली वियो आहे। उन जे पीउ जेतिरो थी सघियो एतिरो पंहिंजे पुट सां प्यार कयो। अहिड़ी रीति ख़ुदा बि अव्हां सां ऐं मूं सां प्यार करे थो। हू चाहे थो त पाण हुन वटि वञूं ऐं उन्ही साण रहूं। उन्ही करे यसू ही आखाणी ॿुधाई। छा अव्हां ख़ुदा जे प्यार जे बारे में ॼाणण चाहियो था ऐं ही बि ॼाणण चाहियो था कि हुन वटि कीअं वञणो आहे? त पोइ अव्हां मूंखे ईमेल लिखो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।